बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम बारो। अभी असां सिखंदासीं सबक 11 जी पहिरीं क्लास अपनी। अंब। सिंध में अंब जो मेवो आम जाम थिए थो। अंबनि जी मुंद में ॾिसबो त अंबनि जा वण ॿूर मतिलबु जेके पन जेके झलींदो आहे उनखे ॿूर चइबो आहे। ऐं पननि मां जेको मेवो ठहींदो आहे उनखे ॿूर चइबो आहे। ॿूर सां टिमटा नज़र ईंदा आहिनि। आहिस्ते आहिस्ते ॿूर मां नंढड़ियूं अंबड़ियूं थी पवंदियूं आहिनि। अंबड़ियूं जॾहिं सायूं हूंदियूं आहिनि तॾहिं उन्हनि जो सवादु मतिलबु ज़ाइको खटो हूंदो आहे। इन्हनि मां चटणी मरबो ऐं अचार ठाहिबो आहे। अंबनि जा केतिराई क़िस्म आहिनि। जुदा जुदा शिकिल ऐं खुशबू ऐं सवाद जे करे उन्हनि जा नाला बि जुदा जुदा रखियल आहिनि, जहिड़ोक सिंधड़ी, चोथो ऐं लंगड़ो वग़ैरह। अंब मिठो थिए थो। नंढड़ा ॿार ऐं वॾा अंब शौक़ सां खाइनि था। अंब जो मेवो अल्लाह ताला जी वॾी नेमत आहे। इन मां मुल्क खे पैसे जी खपत बि थिए ऐं माण्हू बि खाई ॾाढा ख़ुशि थियनि था।